नाज़रीन ख़बर शामिल कंदासीं। सैयद इमदाद अली शाह जी रिपोर्ट मुताबिक़ मीरपुर साकरो जे अक़ीलियती बिरादरी जे मोअज़्ज़िज़िन वालजी मल महेश्वरी, पुनू मल महेश्वरी, अशोक कुमार महेश्वरी पंहिंजे ॿियनि भाइरनि सां गॾु संदुनि सर्वे ज़मीन ते बासर माण्हुनि पारां हथियारनि जे ज़ोर ते कब्ज़ो करे खेनि पंहिंजी ज़मीन मां बेदख़ल करण जी ॾिनल धमकियुनि वारे अमल ख़िलाफ़ प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त हिननि 1997 खां 2020 ताईं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ख्वाजा सिकंदर, बरकत ख्वाजा, अयूब आमड़ो, अमीना आमड़ो, अब्दुल गनी आमड़ो खां सर्वे नंबर 190 ऐं 191 टोटल एराज़ी 10 एकड़ ज़मीन दे काटकी तालके मीरपुर साकरो में ख़रीद कई आहे, जंहिंजा समूरा काग़ज़ बि असां वटि मौजूदु आहिनि। जेका ज़मीन असां आबाद कंदा पिया अचूं, पर 2 हफ़्ता अॻु 24 अप्रैल 2022 ते उतां जे बासर शख़्स अहमद ख़ान उर्फ़ रोशन चन्ना ऐं संदुसि भाइरनि ताक़त जे ज़ोर ते राति विच में असांजी सर्वे ज़मीन ते कब्ज़ो करे पंहिंजा हथियार बंद माण्हू विहारे छॾिया आहिनि, जेके असां समेत असांजे हारियुनि खे बि पंहिंजी ज़मीन ते वञणु नथा ॾियनि। वेतर नुक़सान जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि, जिन मां जानी माली जो नुक़सान जो ख़तरो आहे। वालजी मल महेश्वरी, पुनू मल महेश्वरी ऐं ॿियनि चयो त संदुनि ज़मीन ते थियल कब्ज़े जूं शिकायतूं SSP ठट्टो समेत रेवेन्यू अमलदारनि खे ॾिनियूं आहिनि। मीरपुर साकरो जे रेवेन्यू खाते जे मुख़्तियारकार पारां पुण असांजी सर्वे ज़मीन जी तस्दीक़ कंदे पुलिस खे हिदायत कई आहे त फ़ौरन ज़मीन ते थियल कब्ज़ो ख़ाली करायो वञे, पर पुलिस संदुनि ज़मीन तां अञा ताईं थियल कब्ज़ो ख़ाली नाहे कराए सघी। चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट, वज़ीर आला सिंध, गवर्नर सिंध, IG सिंध, DIG हैदराबाद, DC ऐं SSP ठट्टो समेत रेवेन्यू खाते जे अमलदारनि ठट्टो सिजावल जे चूंडियल नुमाइंदनि, सिविल सोसाइटी सान्या वॾनि सां गॾु ऑल हिंदू काउंसिल पाकिस्तान जे अॻवाननि खे अपील कयो आहे त असां कमज़ोर अक़ीलियती बिरादरी सां वास्तो रखूं था, जिन खे हिसायो पियो वञे, उन करे इंसाफ़ करे संदुनि सर्वे 10 एकड़ ज़मीन ते बासर माण्हुनि पारां कयल कब्ज़ो ख़ाली कराए ज़मीन संदुनि हवाले कई वञे, खैन तहफ़ुज़ ॾियण समेत कब्ज़ागिरियुनि ख़िलाफ़ कार्रवाई करे परेशानी खां बचायो वञे।